सब साथी थोड़ा थोड़ा के सही माशाअल्लाह हिम्मत क्यों ये के साथी बैठा है मेहरबानी करे नाम वही रहो और बिशरह ली सदरी व यस्सिर ली अमरी वाहलुल उक़दतम मिन लिसानी यफ़क़हू क़ौली रब्बि इश्रह ली सदरी व यस्सिर ली अमरी वाहलुल उक़दतम मिन लिसानी यफ़क़हू क़ौली। अल्हम्दुलिल्लाहिल्लज़ी खलक़ कुल्ल शैइन बिक़दर वग़फ़र ज़ुनूबल मुस्तग़फ़िरीन ला सिय्यमा बिसहर वस्सलातु वस्सलामु अला खैरि खल्क़िही सय्यिदिना मुहम्मदिन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अल्लज़ी बिइशारतिही शक़्क़ल क़मर वकान नबिय्यन व बैनल माइ वत्तीनि अबुल बशर अफ़ज़लिर रुसुलि व अजमलिर रुसुलि व अकमलिर रुसुलि व अहसनिर रुसुलि व खातमिल अंबिया ला नबिय्य बअदहु व ला रसूल बअदहु ला किताब बअद किताबिल्लाहि व ला उम्मत बअद उम्मति मुहम्मदिन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम व नशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाहु वहदहु ला शरीका लहु व नशहदु अन्न मुहम्मदन अब्दुहु व रसूलुहु ला खालिक इल्लल्लाहु ला मालिक इल्लल्लाहु ला राज़िक इल्लल्लाह ला मअबूद इल्लल्लाहु ला मस्जूद इल्लल्लाहु ला मक़सूद इल्लल्लाह हुवल अव्वलु वल आखिरु वल-ज़ाहिरु वल बातिनु व नशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाहु वहदहु ला शरीका लहु व ला वज़ीर लहु व ला मुशीर लहु ला ज़िद्द लहु व ला निद्द लहु व ला मिस्ल लहु व ला मिसाल लहु व नशहदु अन्न सय्यिदना व सनदना व मुर्शिदना व मौलाना मुहम्मदन अब्दुहु ورسوله أفضل البشر محمد أجمل البشر محمد أكمل البشر محمد أطيب البشر محمد سيد الأولين محمد وسيد الآخرين محمد سيد الثقلين محمد إمام القبلتين محمد بدر الدجى محمد شمس الضحى محمد وجد الحسن محمد وجد الحسين محمد خير الورى محمد ونور الهدى محمد सल्लल्लाहु अला सय्यिदिना मुहम्मदिन साहिबित ताज वल मिअराज सय्यिदिल इंसी वल जिन्नात महबूब रब्बिल अर्ज़ वस समावात अल्लज़ी इस्मुहु मक्तूबुन फिल इंजील वत तौरात सल्लल्लाहु अलैहि व अला आलिहि व अस्हाबिहि व अज़वाजिहि व बनातिहि व अहलि बैतिहि व अतबाए खुसूसन अला
अबी बकर व उमर व उस्मान व अली रिदवानुल्लाहि तआला अलैहिम अजमाइन। फ़क़द क़ाल अल्लाहु तबारक व तआला फ़िल क़ुरआनिल मजीद वल फ़ुरक़ानिल हमीद। अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। लक़द मन्नल्लाहु अलल मुअमिनीना इज़ बअस फ़ीहिम रसूलन मिन अनफ़ुसिहिम यत्लू अलैहिम आयातिही वयुज़क्कीहिम वयुअल्लिमुहुमुल किताब वल हिकमा व इन कानू मिन क़ब्लु लफ़ी ज़लालिम मुबीन। वक़द क़ाल नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ला युमिनु अहदुकुम हत्ता अकूना अहब्बा इलैहि मिन वालिदिही व वलदिही वन्नासि अजमईन। औ कमा क़ाल नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम वक़द क़ाल अलैहि सलातु वस्सलाम खम्सुम मिनल इबादह अन-नज़्रु इलल क़ुरआन वन्नज़्रु इलल काबा वन्नज़्रु इला ज़मज़म वन्नज़्रु इलल वालिदैन वन्नज़्रु इला वजहिल आलिम। औ कमा क़ाल नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सदक़ल्लाहुल अलियुल अज़ीम व सदक़ रसूलुहुन नबियुल उम्मियुस सादिकुल अमीन व नहनु अला ज़ालिका लमिनश शाहिदीन वश्शाकिरीन वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि व सल्लिमू तस्लीमा। सभी साथी दिल जे गहरा इंसान इमामुल अंबिया सय्यदुल अंबिया खातमुल अंबिया जनाब मोहम्मद मुस्तफ़ा अहमद मुश्तबा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे ज़ात गिरामी ते दुरूद शरीफ पढ़ो। अल्लाहुम्मा सल्ली अला मुहम्मद व अला आलि मुहम्मद कमा सल्लैता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। अल्लाहुम्मा बारिक अला मुहम्मद व अला आलि मुहम्मद कमा बारकता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। कि मोहम्मद से वफा तूने तो हम तेरे हैं, कि मोहम्मद से वफा तूने तो हम तेरे हैं। और ये जा चीज है क्या लोहो कलम तेरे हैं। अगर जन्नत में जाने का इरादा हो तमामी का, अगर जन्नत में जाने का इरादा हो तमामी का, गले में डाल लो तो के मोहम्मद की गुलामी का। हुजूर आए तो सिर्रे आफिनी नशपा गई दुनिया। हुजूर आए तो सिर्रे आफिनी नशपा गई दुनिया। अंधेरों से निकल कर रोशनी में आ गई दुनिया। बुझे चेहरों का जंग तुरा, बुझे चेहरों का संग तुरा, और सुते चेहरों पे नूर आया। हुजूर आए तो इंसानों को जीने का शऊर आया। यतीमों और ज़ईफों को, यतीमों और ज़ईफों को पनाहे मिल गई आखिर। हुजूर आए तो जर्रों को निगाहें मिल गई आखिर।
काबिल सत एहतराम मुझा इंतहाई मोहतरम दोस्तों भाइरो ऐं बुजुर्गो तवाई असां सभई 17 नवंबर सन 2021 ईसवी बमुताबिक 11 रबिउल सानी 1443 हिजरी हिन कंबर जे वेझो अवां जे हिन गोठ में हिन इलाके जी बुजुर्ग शख्सियत हजरत मौलाना सईं मोहम्मद सिद्दीक मुगैरी साहब जे तवस्सुत से हिन अजीम शान प्रोग्राम में शिरकत जो मौको मिलियो। दुआ है इंशाअल्लाह अल्लाह सी तवाई असां जी हिन हाज़री के पंहिंजी बारगाह में मंजूर ऐं मक़बूल फरमाए। असां के बुजुर्गन बुधायो आ, असां के आलिमन बुधायो आ, असां के सालिहन बुधायो आ त 4 शयूं पंहिंजी जिंदगी में अपनायो तव्हांजी जिंदगी सोनी बणजी वेंदी। रुठल रब तव्हां खां परची पवंदो, तव्हांजा कयल गुनाह धोप थी वेंदा। सिर्फ 4 शयूं। पहले नंबर ते इस्तिग़फ़ार, बे नंबर ते सब्र, 3 नंबर ते शुक्र ऐं 4थे नंबर ते इस्तिआज़ा। ऐं ज़माना भी 3 हैं। हिकिड़ो ज़मानो जेको गुज़रियो ऐं ॿियो ज़मानो जेको हले थो ऐं टियों ज़मानो जेको ईंदो। जेको ज़मानो गुज़रियो इनखे चइबो आहे माज़ी ऐं जेको ज़मानो हले थो इनखे चइबो आहे हाल ऐं जेको ज़मानो ईंदो इनखे चइबो आहे मुस्तक़बिल। जेकॾहिं कोई शख्स गुनहगार आहे, ॾोही आहे, ख़ताकार आहे, उन जे लाइ इस्तिग़फ़ार करे। उहे कलमा कहिड़ा आहिनि? उहे कलमा हे अस्तग़फ़िरुल्लाह रब्बी मिन कुल्लि ज़म्बि व अतूबु इलैहि ला हौला वला कुव्वता इल्ला बिल्लाहिल अलीय्यिल अज़ीम। ये कलमा पढ़ंदो रहे, सुबह जो भी पढ़ंदो रहे, शाम जो भी पढ़ंदो रहे। पर जेकरे के सब कलमा याद नथा बीहनि तो सिर्फ इएं चवे अस्तग़फ़िरुल्लाह अस्तग़फ़िरुल्लाह अस्तग़फ़िरुल्लाह। इन जी माना है मुंहिंजा रब मुंहिंजी तौबा, मुंहिंजा रब मुंहिंजी तौबा, मुंहिंजा रब मां ॾाढो गुनहगार आहियां, मुंहिंजा रब मां ॾाढो बदकार आहियां, मुंहिंजा रब मां ॾाढो ख़ताकार आहियां, मुंहिंजा रब मां गुनाहनि खां तौबा थो कयां, मुंहिंजा रब मां ॾोहनि खां तौबा थो कयां, मुंहिंजा रब मां ग़लतियुनि खां तौबा थो कयां। इन्हनि लफ़्ज़नि चवण जे करे कयल गुनाह बाने जा धोपजी वेंदा। ऐं को सुभान अल्लाह चवण वारो। ऐं मदीने जे साईं फरमायो कुल्लु बनी आदम ख़ताउन व ख़ैरुल ख़ताइन तव्वाबून। मदीने जे साईं फरमायो हर शख्स गुनहगार ऐं मदीने जे मीर फरमायो भलो गुनहगार उहो आहे जेको गुनाह करे फौरन तौबा करे। ऐं तौबा करण वारो अल्लाह खे ॾाढो वणंदो आहे। मदीने जे साईं फरमायो अताइबु मिनज़ ज़म्बि कमल्ला ज़म्बला। मदीने जे साईं फरमायो जे सच्ची तौबा कई अल्लाह ईअं थो बख़्शेस, अल्लाह ईअं थो बख़्शेस, अल्लाह ईअं थो बख़्शेस ॼण इन गुनाह जो कमु कयो ई कोन। ऐं मदीने जे साईं फरमायो अताइबु हबीबुल्लाह। सच्ची दिल सां तौबा करण वारो अल्लाह जो दोस्त थो बणजी वञे। ऐं मदीने जे साईं फरमायो जॾहिं क़यामत जो रिहाड़ो थिए, माशर जो मैदान थे, जिते भाउ भाउ खां बेज़ार हूंदो, पुट पीउ खां बेज़ार हूंदो, पीउ पुट खां बेज़ार हूंदो,
अमड़ थी का बेजार होंदी, थी अमड़ का बेजार होंदी। मदीने जे साईं फरमायो तूबा लिमन वजदा फी सहीफतिही इस्तिगफारन कसीरा। मदीने जे साईं फरमायो उन शख्स के मुबारक दियो जेको शख्स क़यामत वारे दिहाड़े पांजे अमाल नामे में तौबा खड़ी करे ॾिसे। तौबा लफ्ज़ जी माना है वरी मोटी अचण। जॾहिं को गुनाहगार गुनाह जो कम कंदो आयो अल्लाह जे दर ते मोटी ईंदो आहे त इहो बानो अल्लाह खे ॾाढो वणंदो आहे। गुनाह जो कम की तौबा कई मोटी आयो पर वरी गुनाह जो कम थी वरी तौबा की 100 दफा गलती करे मोटी ईंदो अल्लाह जे दरवाजे ते वरी भी अल्लाह बख्शे छॾी पर तौबा करे सच्ची। सय्यदे कायनात सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे सीरत तय्यबा के समझो। सय्यदे कायनात सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे जिंदगी दे नजर क्यो। सय्यदे कायनात सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे किरदार जो आलम चाहो जो रब्बे कायनात कुरान मुकद्दस में फरमायो व इन्नका लअला खुलुकिन अज़ीम। रब्बे कायनात फरमायो मुझा महबूब ओ मदीने जा मीर तो खुल्के अजीम जो मालिका। सय्यदे कायनात सल्लल्लाहु अलैहि वसल्लम असां के तौबा जो तरीको बुधायो। मदीने जे साईं असां के बुधायो हिय तौबा कजो, हिय तौबा कजो, हिय तौबा कजो। सय्यदे कायनात सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे सीरत ते नजर क्यो। सय्यदे कायनात सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे सुन्नत ते नजर क्यो ना। मां चवंदो आ मदीने जे मीर जो परवानो होआ, मदीने जे मीर जो दीवानो होआ, मदीने जे मीर जो मस्तानो होआ, मदीने जे मीर जो आशिक हुआ। जंहिंजे उथण में, जंहिंजे वेहण में, जंहिंजे खाइण में, जंहिंजे पीअण में, जंहिंजे शादी में, जंहिंजे गमी में, जंहिंजे शकिल में, जंहिंजे शबाहत में, जंहिंजे सूरत में, जंहिंजे सीरत में, जंहिंजे गुफ्तार में, जंहिंजे किरदार में सय्यदे कायनात सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे सुन्नत जो झलकियो हुजन। अचो रब्बे कायनात फरमायो लक़द कान लकुम फी रसूलिल्लाहि उसवतुन हसना। रब्बे कायनात फरमायो ओ दुनिया जा इंसानो, ओ दुनिया जा इंसानो, ओ दुनिया जा इंसानो तव्हां जे लाइ तव्हां जी जिंदगी गुजारण जो बेहतरीन नमूनो मुझे महबूब जी जिंदगी थव। माना तव्हां जे उथण में, तव्हां जे वेहण में, तव्हां जे खाइण में, तव्हां जे पीअण में, तव्हां जे शादी में, तव्हां जे कमी में, तव्हां जे शकिल में, तव्हां जे शवाहत में, तव्हां जे सूरत में, तव्हां जे सीरत में, तव्हां जे किरदार में, तव्हां जे गुफ्तार में मुझे महबूब जे सुन्नत जो झलकियो हुजन। वरी रब्बे कायनात फरमायो वमा अरसलनाका इल्ला रहमतल लिल आलमीन। रब्बे कायनात फरमायो ओ मुझा महबूब ओ मदीने जा मीर तू सॼी कायनात जे लाइ रहमत बणजी आयो आ। पंहिंजनि जे लाइ त रहमत बणजी आयो आ पर परावन जे लाइ बि रहमत बणजी आयो आ। वफादारनि जे लाइ त रहमत बणजी आयो आ पर ग़द्दारनि जे लाइ बि रहमत बणजी आयो आ। मुसलमाननि जे लाइ त रहमत बणजी आयो आ पर काफ़िरनि जे लाइ बि रहमत बणजी आयो आ। मुंहिंजो मिठो मोहम्मद अरबी रहमत आ पर जाते मुंहिंजे साईं जा कदम लॻंदा विया न उते रब जे रहमत जो मींहुं वसदो वियो। अगर मुंहिंजो साईं मके में आ खुदा जी रहमत मके में आ, अगर मुंहिंजो साईं मदीने में आ खुदा जी रहमत मदीने में आ, अगर मुंहिंजो साईं बदर में आ खुदा जी रहमत बदर में आ, अगर मुंहिंजो साईं उहद में आ खुदा जी रहमत उहद में आ, अगर मुंहिंजो साईं खंदक में आ खुदा जी रहमत खंदक में आ, अगर मुंहिंजो साईं गज़वे खैबर में आ खुदा जी रहमत गज़वे खैबर में आ, अगर मुंहिंजो साईं गारे हिरा में आ खुदा जी रहमत गारे हिरा में आ,
आ अगर मुझो सिंगारे सोर में आ खुदा जी रहमत गारे सोर में आ अज नबी जन जो सरदार नबी रसूलन जो पगदार नबी कायनात जो महदार नबी अल्लाह जो दिलबर नबी जन जो अफसर शाफिए माशर साकिए कोसर बुलंदो बाला कदर रहमत जो समंदर पांजे साए रोजे में जनाब अबू बकर संगड जनाब उमर संगड केड़ो अबू बकर केड़ो उमर जंजेला मदीने जे साईं फरमायो लिकुल्लि नबिय्यिन वज़ीरानि मिन अहलि समाई व वज़ीरानि मिन अहलिल अर्ज़ि वज़ीराय मिन अहलि समाई फजिब्राईल व मीकाईल व अम्मा वज़ीराय मिन अहलिल अर्ज़ि व अबू बकर व उमर मुझे पाक नबी फरमायो मुझो परवरदिगार हर नबी के वज़ीर आसमान मा दींदो आ वज़ीर ज़मीन मा दींदो आ मुझे पाक नबी फरमायो मुझे परवरदिगार के मां मोहम्मद अरबी के आसमान मां वज़ीर दिना एकड़े जो नालो जिब्राईल ते जो नालो मीकाईल ऐ मुझे परवरदिगार के मां मोहम्मद अरबी के ज़मीन मां वज़ीर दिना एकड़े जो नालो अबू बकर ते जो नालो उमर अज मदीने जो मीर जनाब अबू बकर संगद जनाब उमर संगद साए रोजे में आरामिया 24 कलाक मुझे पाक मोहम्मद जे रोजे जे मथा रब जे रहमत जो वड फड़ो मींहुं थो वसे सब चवनो सुभान अल्लाह रब्बे कायनात फरमायो वमा यंतिकु अनिल हवा इन हुवा इल्ला वहयु यूहा रब्बे कायनात फरमायो ओ दुनिया जा इंसानो जडे मुझो महबूब मोहम्मद अरबी ॻाल्हाए इहो तसव्वुर न कंदा क्यों इहो ख्याल न कंदा क्यों मुझो महबूब पंहिंजे मर्ज़ी सां थो ॻाल्हाए रतो फरमाए नाना ज़बान मुझे महबूब जी हूंदी आ पर कलाम अल्लाह जो हूंदो आ मुझे पाक नबी हजरत हसन के चयो हसन मां मोहम्मद अमीर जे मोहब्बत में मां मोहम्मद अमीर जे प्यार में मां मोहम्मद अमीर जे इश्क में शेर चो हालांकि मुझे साईं झलियो आ पांजी तारीफ न कराईंदा क्यों तदे रब कायनात फरमायो न वमा यंतिकु अनिल हवा इन हुवा इल्ला वहयु यूहा जनो रब कायनात इने फरमायो फरमायो त मुझे महबूबा पर यो हुक्म अल्लाह जो हजरत हसन तो चए व अहसनु मिन कलम तरकत आईनी व अजमलो मिन कलम तलिदिन निसाउ खुलिकत मुबर्रअन मिन कुल्ली आइबिन कअन्नका कद खुलिकत कमा तशाउ हजरत हसन तो चए ओ मदीने जा मीर तवां जेड़ो सोणो मुजन अखिन डिठो ही कोने को ओ मदीने जा मीर तवां जेड़ो खूबसूरत बच्चो के अमड़ जेड़ो ही कोने को ओ मदीने जा मीर अल्लाह तवां के हर ऐब खां पाक करे पो पैदा क्यो आ हजरत हसन तो चए ओ मदीने जा मीर जडे मुझो परवरदिगार तवां के ठाहे पियो मुझा महबूब मुझे रब तवां का पुछा कई ओ मुझा महबूब तवां के किए ठाया ओ मुझा महबूब जे ता चवंदा वयो मुझो रब तवां के ठाहींदो वियो हुजूर जो शान सभनी का मथे जो हुजूर जो शान सभनी का ॾाढे ॻाल्हायो हुजूर जो शान सभनी का अल्लाहु अकबर कबीरा तो मां जेड़ा किरोड़े मानू गडजन मदीने जे साईं जो शान मथे आ पर वक्त जे वली जो शान भी मथे आ दुनिया जे वली जन के गड कर एक गौस जो शान मथे आ दुनिया जे गौसन के गड कर एक कुतुब जो शान मथे आ दुनिया जे कुतबन के गड कर एक अब्दाल जो शान मथे आ दुनिया जे अब्दालन के गड कर एक तबा ताबई जो शान मथे आ दुनिया
जे तबा ताब इनके गड कर एक ताबई जो शान मथे आ हानी दुनिया जे ताब इनके भी गड कर तबा ताब इनके भी गड कर होसन कुतबन के गड कर पीरन फकीरन मुहद्दिसन के गड कर कारे रंग वारे बिलाल जो शान सबनी का मथे आ तेरे मुझे साईं मको फता क्यों मुझे साईं फरमायो आई ना बिलाल मुझे पाक नबी फरमायो मुझे बिलाल काथे आ मुझे बिलाल काथे आ सहाबी भजदा आया हजरत बिलाल के चयो ओ बिलाल तो के मोहम्मद अरबी याद तो करे हजरत बिलाल खुशी में भजदो आयो अर्ज तो करे लब्बैक व सादैक या रसूल अल्लाह फिदाक अबी व उम्मी या रसूल अल्लाह हजरत बिलाल भजदो आयो अर्ज तो करे किबला में हाजिरा किबला में हाजिरा किबला मुझो पापो भी तवाजे कदमन ता घोर थी वने मां बिलाल जी अमड़ भी तवाजे कदमन ता घोर थी वने मुझे साईं फरमायो अज मक्को फतह थियो आ अज काफरन के शिकस्त मिली आ मुसलमान फतह याब थिया हन बिलाल अज मां मोहम्मद जी दिल थी चेत तो काबतुल्लाह जे छते चढ़ी अजान चो नारे तकबीर शान मोहम्मद मुस्तफा अजमत सैयदना बिलाल मुझे साईं फरमायो बिलाल अज मक्को फतह थियो बिलाल अज मां मोहम्मद जी दिल थी चेत तो काबतुल्लाह जे छते चढ़ी अजान चो हद बिलाल साईं सय्यदे काइनात सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे हुक्म जी तामील ऐं तकमील कंदे काबतुल्लाह जे छते चढ़ियो अद बिलाल से जने काबतुल्लाह जे छते चढ़ियो साईं के अर्ज़ तो करे के बिलाल तवां जो हुक्म आ तवां जो आर्डर आ तवां जो कानून आ जने अजान जो त काबे जे सामो साईं हाणी त मां काबतुल्लाह जे छते चढ़ियो बीठो आ साईं मां कादे चेहरो करे बांग चवा मुझे साईं फरमायो बिलाल घबराई छो थो बिलाल परेशान छो तो थी बिलाल तू मां मोहम्मद मीर जे तरफ चेहरो करे बांग चा बिलाला जे मुझो अल्लाह काबतुल्लाह जे तरफ चेहरो करण सा तुजी अजान कबूल करे छदी दो सागो मुझो परवरदिगार मां मोहम्मद मीर जे तरफ चेहरो करण सा तुजी अजान कबूल करे छदी जरे हाथ बिलाल साईं काबतुल्लाह जे छते चढ़ियो मक्के जे सरदारन के मक्के जे रईसन के मक्के जे घोतारन के तकलीफ थी चवण लगा रंग जो कारो आ शकिल जो कोझो आ वार घुंडीदार थस ज़बान का बातो आ काबतुल्लाह जे छते चढ़ी अजान थो चे जने मक्के जे सरदारन मक्के जे मुशरिकन एड़े किस्म जा तफसरा शुरू किया उनन फर्श ते तफसरा किया अर्श ते बिलाल जे रब बर्दाश्त न किया रब बिलाल जी अज़मत कुरान लाथो रब्बे कायनात फरमायो या अय्युहन नास इन्ना खलकनाकुम मिन ज़करिन व उन्सा वजअलनाकुम शुऊबन व कबाइल लितआरफू इन्न अकरमकुम इंदल्लाहि अतकाकुम रब्बे कायनात फरमायो ओ दुनिया जा इंसानो मां करीम रब मां मेहरबान मौला तवा के पैदा कियो आ हिकड़े मर्द मां पैदा कयो आ हिकड़ी औरत मां पैदा कयो आ पैदा करण वारो अल्लाह हर जगह ते मौजूद अल्लाह वाजिबुल वजूद अल्लाह अल्लाहुल गुयूब अल्लाह नफे नुकसान जो मालिक अल्लाह इज्जत ए जिल्लत जो मालिक अल्लाह मौत ए हयाती जो मालिक अल्लाह रब्बे कायनात ने कुरान मुकद्दस में ऐलान करो फरमायो उदऊनी अस्ताजिब लकुम उदऊनी अस्ताजिब लकुम ओ मुझा बाना मां के सन करना मां तो के जीव सा जवाब दीदम या अल्लाह तो के भी सजो थोड़ो बियन के भी सजो रब तो फरमाए ना वला तदु मिन दुनिल्लाहि मा ला यनफउका वला यजुरुका फा इन फअलता फा इन्नका इज़म मिनज़ ज़ालिमीन रब तो फरमाए मां के छड़े करे बियन के न सडजा
अल्लाह छाती दो रब तो फरमाए पियंजत में नफा भी ना है नुकसान भी ना है रब तो फरमाए ओ मुजा बाना मां के छले करे पियन के सनी दे तपो तू जालिमन ना बन जीवी दे तेरे रब के कायनात कुरान मुकद्दस में फरमायो लक़द मन्नल्लाहु अलल मुमिनीना इद बअस फीहिम रसूलन मिन अनफुसिहिम यतलू अलैहिम आयात वयुज़क्कीहिम वयुअल्लिमुहुमुल किताब वल हिकमा व इन कानू मिन क़ब्ल लफ़ी ज़लालिम मुबीन। रब्बे कायनात फरमायो मां अल्लाह पांजे महबूब के दुनिया में मोकलियो केड़ो रब्बे कायनात हिय तो फरमाए मुझे महबूब जी विलादत मुझे महबूब जी पैदाश मुझे महबूब जो जमण मोमिनन ते थोरो वरी सागो रब सागो कुरान रब्बे कायनात कुरान मुकद्दस में फरमायो इन्नमल मुमिनूना अल्लज़ीना इज़ा ज़ुकिरल्लाहु वजिलत कुलूबुहुम व इज़ा तुलियत अलैहिम आयातुहु सादतहुम ईमाना व अला रब्बिहिम यतवक्कलून अल्लज़ीना युकीमूना सलाता व मिम्मा रज़क़नाहुम युनफिकून उलाइका हुमुल मुमिनूना हक़्क़ा लहुम दरजातुन इंदा रब्बिहिम व मग़फ़िरतुन व रिज़्क़ुन करीम। जो सुभान अल्लाह। नारे तकबीर। शहीद अल्लामा डॉक्टर खालिद महमूद सुमरो डॉक्टर खालिद जे कातिल थे खालिद महमूद के दुश्मन थे तुम कितने खालिद मारोगे हर घर से खालिद निकलेगा तुम कितने डॉक्टर मारोगे नारे तकबीर। रब्बे कायनात कुरान मुकद्दस में फरमायो मां अल्लाह पांजे महबूब के दुनिया में मोकलियो त मोमिनन ते थोरो क्यों जॾहिं मुंहिंजे साईं जी विलादत थी तवज्जो जॾहिं मुंहिंजे साईं जी विलादत थी झोली अमड़ आमिना साण जी जॾहिं मुंहिंजे साईं हिजरत कई झोली जनाब अबू बकर सिद्दीक जी जॾहिं मुंहिंजे साईं रहलत कई झोली अमड़ आयशा सिद्दीका जी जॾहिं मदीने जो मीर अमड़ आमिना जे झोली में आयो अमड़ आमिना जो शान वधियो जॾहिं मदीने जो मीर जनाब अबू बकर जे झोली में आयो जनाब अबू बकर जो शान वधियो जॾहिं मदीने जो मीर अमड़ आयशा जे झोली में आयो अमड़ आयशा जो शान वधियो जॾहिं मदीने जे मीर जी विलादत थी रबिउल अव्वल जे महीने में जॾहिं मदीने जे मीर जी विलादत थी सूमर जे दिहाड़े ते जॾहिं मदीने जे मीर जी विलादत थी असर वारे वक्त जे महीने में मदीने जे मीर जी विलादत थी वो महीनो भी अजमत वारो जे ॾींहं में मदीने जे मीर जी विलादत थी ओ ॾींहुं भी अजमत वारो जे वक्त में मदीने जे मीर जी विलादत थी वो वक्त भी अजमत वारो अल्लाह पाजे महबूब मोहम्मद अरबी के असर वारे वक्त दुनिया में मोकले करे दुनिया वारन के पैगाम ॾिनो ओ दुनिया जा इंसान हो असर जो वक्त पैगाम ॾींदो हाणे रात जो अंधेरो वियो मां पाजे महबूब के असर वारे वक्त दुनिया में मोकले करे दुनिया वारन के पैगाम ॾिनो दुनिया वारन के न्यापो ॾिनो ओ दुनिया जा इंसान हो हाणे शिरक ऐं कुफ्र जी ऊंधे वई मुंहिंजे महबूब जे ख़त में नबूवत जे नूर सां जहान मुनव्वर थींदो ॾाढा चवनो सुभान अल्लाह। होते रब छा फरमायो मां पंहिंजे महबूब के दुनिया में मोकलियो थम मोमिनन ते एहसान कयो थम होते रब्बे कायनात छा फरमायो इन्नमल मुमिनून अल्लज़ीना इज़ा ज़ुकिरल्लाहु वजिलत कुलूबुहुम। रब्बे कायनात फरमायो मोमिन जी पहली निशानी इहा है जॾहिं मोमिन जे साम्हूं मां अल्लाह जो ज़िक्र कयो वेंदो उन जी दिल ख़ौफ़ ख़ुदा जे करे ड्रिजी वेंदी अल्लाह जे ज़िक्र जे करे अल्लाह जे ज़िक्र जे करे मोमिन जी दिल ख़ौफ़ ख़ुदा जे करे टिजी वेंदी
सुभान अल्लाह भी अल्लाह जो जिक्र, अल्हम्दुलिल्लाह भी अल्लाह जो जिक्र, अल्लाहु अकबर भी अल्लाह जो जिक्र। जी खीर में अछाण पहला, माखी में मिठाण पहला, इन रब जे पाक जिक्र में सुकून पहला। रब छा फरमायो, अला बि ज़िक्रिल्लाहि तत्मइन्नुल क़ुलूब। रब कायनात फरमायो, ओ दुनिया दा इंसानो सुकून चाहियो था, करार चाहियो था, इत्मीनान चाहियो था। ओ दुनिया दा इंसानो मां अल्लाह जो जिक्र करना क्यों, तरे के अल्लाह जे बाने जेवन, न दुनिया से न दौलत से, न दुनिया से न दौलत से, न घर आबाद करने से तसल्ली दिल को मिलती है, खुदा को याद करने से। अल्लाह जो जिक्र कंदो, ॾाढा ॻाल्हायो, अल्लाह जो जिक्र कंदो, हाँ अल्लाह जे जिक्र जे करे जी दिल खौफ खुदा जे करे टिजी वञे, या मोमिन जी पहिरीं निशानी। अभी निशानी रब्बे कायनात फरमायो, व इदा तुलियत अलैहिम आयातुहु ज़ादतहुम ईमाना। रब्बे कायनात फरमायो, मोमिन हुआ जो मोमिन जे सामो मां रब जो कुरान पढ़ियो वञे, मोमिन जे सामो रब जे कुरान जूं आयतूं पढ़ियो वञन, माना मोमिन जे सामो जॾहिं रब जे वहदानियत जो पैगाम पढ़ियो वञे, मोमिन जे सामो जॾहिं मिठे मोहम्मद की तारीफ बयान कई वने, मोमिन के सामो जने आले मोहम्मद, असहाबे मोहम्मद, अहले बैत मोहम्मद की तारीफ बयान कई वने, तो उन जे ईमान में वाधारो पैदा थी वने। कुरान बुधण जे करे जिन जो चेहरो चमकी पे खुशी जो इजहार करे, यो मोमिन है। कुरान बुधण जे करे जो बूथ सुजाए, यो मुनाफिक। ऐसी निशानी मोमिन जी रब्बे कायनात फरमायो, वाला रब्बिहिम यतवक्कलून। रब्बे कायनात फरमायो, मोमिन जी टी निशानियां है, मोमिन जी तवक्कल अल्लाह जे ज़ात ते होंदी आ, मोमिन जो भरोसो अल्लाह जे ज़ात ते होंदो आ। मोमिन कब्रुन जे सामो नाहे झुकंदो, मोमिन झंडन जे सामो नाहे झुकंदो, मोमिन कंडन जे सामो नाहे झुकंदो। ऐं मदीना जे अमीर वसियत कया, मुझे पाक नबी फरमायो, ओ माथे कलमे पढ़ण वारो, ओ माथे कलमे पढ़ण वारो, ज़ालिम तवां के टुकड़ा टुकड़ा करे छॾिन, ज़ालिम तवां के पाह जे आड़ाह में जलाए छॾिन, ज़ालिम तवां के फाही जे फंदे ते लटकाए छॾिन। मुझे पाक नबी फरमायो, रब के छॾे करे के गैर खे न सॾिजां। सॾ कंहिंखे कबो, ॾाढा ॻाल्हायो, सॾ कंहिंखे कबो, सजदो कंहिंजो, इबादत कंहिंजी। घणा माण्हू कब्रुनि जे साम्हूं झुकिया, झंडनि जे साम्हूं, कन्ननि जे साम्हूं। अल्लाह से कुरान मुक़द्दस में फरमायो, मन कान यरजू लिक़ा रब्बिही फलयअमल अमलन सालिहन वला युशरिक बि इबादति रब्बिही अहदा। कामयाबी जो रस्तो कुरान है, कुरान जो शरह पाक मोहम्मद अमीर अचो हदीसो है। अल्लाह सही कामयाबी जा शर्त बुधाया है, तवज्जो मालिक। अल्लाह से इनका पहले क्या फरमायो, रब्बे कायनात फरमायो, कुल इन्नमा अना बशरुम मिस्लुकुम यूहा इलैया अन्नमा इलाहुकुम इलाहु वाहिद फमन काना यरजू लिका रब्बिही फलयअमल अमलन सालिहन वला युशरिक बिइबादति रब्बिही अहदा। रब्बे कायनात फरमायो, ओ मुझा महबूब, ओ मदीने जा मीर, तू पांजी पाक ज़ुबान सा ऐलान कर, मुझा महबूब तुझे ऐलान के मां कुरान जो हिस्सो बनाया। मुझा महबूब ऐलान कर, कुल इन्नमा अना बशरुम मिस्लुकुम। ओ दुनिया जा इंसानो, तवा इंसान हो, मां मोहम्मद अरबी भी इंसान हा। हुजूर की जात बशारा, हुजूर जी जात बशारा, सिफत नूरा। संजन इंसान है पर संजन बेमिसाल, संजन कहड़ो नको जायो नको वरी को क़यामत जे सुबह त जमणो आ। सब जो सुभान अल्लाह। हुजूर सभनी का मथे आ, हुजूर सभनी का मथे आ।
रब्बे कायनात फरमायो मुझा महबूब तू ऐलान कर तो इंसान हो मां मोहम्मद अरबी भी इंसान हा साईं फर्क है। रब्बे कायनात फरमायो सागी आयत में यूहा इलैया ओ दुनिया दा इंसानो तवा नबी ना हो मुझो महबूब नबिया मुझो महबूब मोहम्मद अरबी तो हुआ जदे मुझो महबूब अमन आमिना जे पेट में हो अमन आमिना शांति फरमाए मखुयत पानी भण वी दी हम मोटर को नहा नलका को नहा खुयत पानी भरबो हो अमन आमिना शांति फरमाए रसो साण होंदो हो पानी हेठ होंदो हो बाल्टी मुझे हाथ में होंदी की अमन आमिना शांति फरमाए मदीने जो पीर मुझे बदर मुबारक में होंदो हो अमन आमिना शांति फरमाए मदीने जे पीर जे बरकत जे सदके पानी तरे मा निकरी करे किनारन जे अची करे मुझो इस्तकबाल कंदो हो अमन आमिना शांति फरमाए मदीने जो पीर मुझे बदर मुबारक में होंदो हो अमन आमिना शांति फरमाए कने करे गर्मी जे मौसम में ताक मंझन जो मखे कमे कार निकड़ो पांदो हो अमन आमिना शांति फरमाए इन मदीने जे पीर जे बरकत जे सदके माजे मथा झोड़ो थी वींदो हो अमन आमिना शांति फरमाए मदीने जो पीर मुझे बदर मुबारक में होंदो हो अमन आमिना शांति फरमाए मक्के जी धरती रेगजार धरती मक्के जी धरती तत्तल धरती अमन आमिना शांति फरमाए कड़े कड़े को पत्थर या भीतर मुझे कदमन जे हेठा ईंदो हो महबूब मोहम्मद अरबी ने बरकत जे सदके वो पत्थर ऐं भीतर पानी बन जी वींदो हो मक्के जी धरती रेगजार धरती है तो मुझे संजे कदमन जो सदको आ अल्लाह मक्को अजमेर गो मक्को हो मुझे साईं जा कदम लगा सागो मक्को मक्का मुकर्रमा बन जियो रब्बे कायनात कुरान मुकद्दस में फरमायो ला उक़सिमु बिहाज़ल बलद रब्बे कायनात फरमायो ओ मुझा महबूब मोहम्मद अरबी मके मके जो कसम या अल्लाह मके जो कसम छोथो खणी जो काबो थस जवाब मिलो न मके जो कसम छोथो खणी मकाम इब्राहिम थस जवाब मिलो न मके जो कसम छोथो खणी हजर अस्वद थस जवाब मिलो न बिना मुज़दलिफे जे करे जवाब रब्बे कायनात फरमायो ला उक़सिमु बिहाज़ल बलद व अंता हिल्लुम बिहाज़ल बलद रब्बे कायनात फरमायो ओ मुझा महबूब ओ मदीने जा पीर जरे तू मक्के जे खिटन में घुमी थो ओ मुझा महबूब तुझो घुमण वाह जो आ तुझो हलण निरालो आ मुझा महबूब तुझो घुमण मां अल्लाह के एडो थो वणे एडो थो वणे एडो थो वणे जो क्या मजे सबूत है तो मोहम्मद अरबी जे घुमण जे करे मां अल्लाह मक्के जे घिटिन जो कसम खयो थम होना हजरत अबू बकर अजमेर गो अबू बकर हो मदीने जे पीर सा प्यार क्यों थई सिद्दीक अकबर बन जियो हजरत उमर अजमेर गो उमर हो मदीने जे पीर सा प्यार क्यों थई फारूक आजम बन जियो हजरत उस्मान अजमेर गो उस्मान हो मदीने जे पीर सा प्यार क्यों थई नूरन बन जियो हजरत अली अजमेर गो अली हो मदीने जे पीर सा प्यार क्यों थई असदुल्लाह बन जियो हजरत हसन हजरत हुसैन अजमेर गो हसन ए हुसैन हा चरे नाने मोहम्मद मीर सा नीह जो ना तो निभायो ये बई शहजादा चरे जन्नत जवानन जा सरदार बन जिया हजरत बिलाल अजमेर गो बिलाल हो चरे मदीने जे पीर सा प्यार क्यों थई सागो बिलाल जेरे जन्नत जो वारिस बन जियो हजरत खदीजा अजमेर गो खदीजा ही जरे मुझे साईं जी रानी बनी सागी खदीजा खदीजतुल कुबरा बन जी वैया हजरत आयशा अजमेर गो आयशा ही जनाब अबू बकर जी पाक बाज न्याणी जरे मुझे साईं जी रानी बनी सागी आयशा सिद्दीका बन जी वैया तय्यबा बन जी वैया ताहिरा बन जी वैया आलिमा बन जी वैया सागी आयशा क़यामत जो सुबह दाए कलमे वारन जी अमर बन जी वैया मदीनो अजमेर गो मदीनो हो तेरे मुझे साईं जा कदम लगा सागो मदीनो मदीना मुनव्वरा बन जियो मक्को अजमेर गो मक्को हो तेरे मुझे साईं जा कदम लगा सागो मक्को मक्का मुकर्रमा बन जियो
नारे तकबीर, शाने मोहम्मद मुस्तफा, शाने सहाबा, अज़मत अहले बैत। जे इलाके में सय्यद कायनात सल्लल्लाहु अलैहि वसल्लम की विलादत थी, तवज्जो मारे कर वक्त को ने वो इलाका में आला। ये कबीले में सय्यद की विलादत थी, वो कबीलन में आला। तवज्जो मारे कर जे अल्लाह पांजे महबूब के दुनिया में मोकलियो, त रब कायनात पांजे महबूब के मोकलियो अरब। असां वारो इलाको है अजम, मक्के ऐं मदीने वारो इलाको है अरब। थोड़ो तवज्जो कजो। अजम जी माना है गूंगो ऐं अरब जी माना फसीह ऐं बली। नाले जो असारा असां वटि हिते ॿारड़ो ॼमंदो आहे, नालो रखंदा आहियूं किरड़, कांडेरो, अकुलीमो, या वरी ॾींहं जा नाला जुमो, छंछर, आचर, सूमर, अंगारो, अरबा, खमीस। सच्चिद कायनात सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, सब खां वधीक रब रहमान खे बनाला प्यारा आहिनि। आहे को सुभान अल्लाह चवण वारो। सच्चिद कायनात सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो हिकु अब्दुल्लाह बि अब्दुर रहमान। साईं फरमायो उन खां पोइ अब्दियत जी निस्बत कंदा वञो। अब्दुल शकूर, अब्दुल गफूर, अब्दुल हन्नान, अब्दुल मन्नान। उन खां पोइ नबी जन जा नाला, वरी नबी जन जे नाले सां गॾु पाक मुहम्मद अमीर जो नालो मिलायो। मिसाल जे तौर ते कंहिंजो नालो हुजे आदम, शुरू में मोहम्मद मिलायो। कंहिंजो नालो हुजे दाऊद, शुरू में मोहम्मद मिलायो। कंहिंजो नालो हुजे मूसा, शुरू में मोहम्मद मिलायो। कंहिंजो नालो हुजे ईसा, शुरू में मोहम्मद मिलायो। कंहिंजो नालो हुजे याकूब, शुरू में मोहम्मद मिलायो। कंहिंजो नालो हुजे यूसुफ, शुरू में मोहम्मद मिलायो। कंहिंजो नालो हुजे यूनुस, शुरू में मोहम्मद मिलायो। कंहिंजो नालो हुजे इब्राहिम, शुरू में मोहम्मद मिलायो। कंहिंजो नालो हुजे इस्माइल, शुरू में मोहम्मद मिलायो। साईं फरमायो नबी जे नाले खां पोइ सहाबी सगोरन जा नाला हजरत अबू बकर, हजरत उमर, हजरत उस्मान, हजरत अली, हजरत तलहा, हजरत जुबैर, हजरत साद, हजरत सईद, हजरत अम्मार, हजरत यासिर, हजरत बिलाल। चाहिए सुभान अल्लाह। साईं फरमायो नाला भला रखना क्यों, नाला भला रखना क्यों? जन रब कायनात पांजे महबूब मोहम्मद अरबी के दुनिया में मोकलियो त अरब भी मोकलियो। छो अजम जी माना है गूंगो, अरब जी माना फसीह ऐं बलीग। मदीने जो साईं भी फसीह बलीग। अल्लाह जेको इलाको पांजे महबूब के ॾिनो वो फसीह बलीग जो इलाको। अरब में मोकलियो, वरी अरब खां पोइ मक्के में मोकलियो। ऐं मक्को दुनिया जी उहा जाइ आहे जेका दुनिया जे विच सेंटर ते आहे। अल्लाह जी मशीयत ॾियण इरादो कयो त मुझे महबूब मोहम्मद अरबी जे खत्म नबुव्वत जो नूर दुनिया जे विच ते चमके ताकि सॼी दुनिया रोशन। अरब में मोकलियई, वरी मक्के में मोकलियई, वरी मक्के में मोकले करे कुरैश में मोकलियई। छो कुरैश जी माना है पक्को पुख्तो। मदीने जो मीर पंहिंजे इरादे में, पंहिंजे अज़ब में पक्को पुख्तो। अल्लाह जेको कबीलो मदीने जे मीर खे ॾिनो उहो बि पक्को पुख्तो। अरब में मोकले करे मक्के में मोकलियई, मक्के में मोकले करे कुरैश में मोकलियई, कुरैश में मोकले करे बनु हाशिम में मोकलियई। हाशिम की माना है मेहमान नवाज। मदीने जो मीर मेहमान नवाज। वरी अल्लाह पंहिंजे महबूब के जनाब अब्दुल मुत्तलिब जे घर मोकलियो। छो जनाब अब्दुल मुत्तलिब काबे जो मुतवल्ली हो, काबे जो चावी बरदार हो, काबे जो संभालींदड़ हो। मदीने जो मीर सॼी दुनिया जो संभालींदड़ ॾाढो मिलियो आहे। काबे जो संभालींदड़ जनाब अब्दुल मुत्तलिब के 12 पुट रहा। हिकिड़े पुट जो नालो अब्दुल उज़्ज़ा है, हिकिड़े पुट जो नालो अब्दुल मनाफ, हिकिड़े पुट जो नालो अब्दुल हारिसा, हिकिड़े पुट जो नालो अब्दुल शम्सा। रब कायनात मदीने जे मीर जे बाबे जे लाइ न अब्दुल उज़्ज़ा के चूंडियो आहे, न अब्दुल मनाफ के चूंडियो आहे, न अब्दुल हारिस के चूंडियो आहे, न अब्दुल शम्स के चूंडियो आहे। अब्दुल उज़्ज़ा जी माना पुत जो बानो आहे, अब्दुल मनाफ जी माना पुत जो बानो आहे, अब्दुल शम्स जी माना सिज जो बानो आहे। रब कायनात मदीने जे मीर जे बाबे जे लाइ जनाब अब्दुल्लाह के चूंडियो। अब्दुल्लाह जी माना अल्लाह जो
अॻवानो अब्दुल्लाह जी माना रब खे सॾींदड़, अब्दुल्लाह जी माना रब खे सजदो करण वारो, रब जे साम्हूं रुकू करण वारो, रब जे साम्हूं क़याम करण वारो। मदीने जो मीर बि रब खे सॾींदड़, मदीने जो मीर बि रब जे साम्हूं सजदो करण वारो, मदीने जो मीर बि रब जे साम्हूं रुकू करण वारो, मदीने जो मीर बि रब जे साम्हूं क़याम करण वारो। बाबो मिलियो आहे उहो बि रब खे सॾींदड़, रब खे सजदे करण वारो, रब खे रुकू करण वारो, रब खे क़याम करण वारो। जो अब्बे जो खानदान मोहब्बत सां वेठा हो त अमर जो खानदान भी ॿुधायां। सय्यिद कायनात सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे अमर जी चूंड भी अल्लाह पाण कई। सय्यिद कायनात सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे अमर जे कबीले जी चूंड भी अल्लाह पाण कई, त अमर जे बस्ती जी चूंड भी अल्लाह पाण कई। सय्यिद कायनात सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे अमर जे लाइ रब कायनात अबवा जी बस्ती खे चूंडियो। अबवा जी बस्ती शरीफन जी बस्ती ही, अबवा जी बस्ती नेकन जी बस्ती ही, अबवा जी बस्ती दीनदारन जी बस्ती ही। मदीने जो साईं भी शरीफ रब कायनात पंहिंजे महबूब मोहम्मद अरबी जे अमर जे लाइ जेका बस्ती चूंडी आहे उहा भी शरीफन जी बस्ती आहे। उन में खोड़ रब कायनात पंहिंजे महबूब मोहम्मद अमीर जे अमर जे लाइ बनु ज़ुहरा कबीले खे चूंडियो आहे। ज़ुहरा जी माना तरो ताज़गी, मदीने जो साईं भी तरो ताज़गी वारो अल्लाह जेको कबीलो मदीने जे साईं जे अमर जे लाइ चूंडियो उहो भी तरो ताज़गी वारो। जॾहिं जनाब अब्दुल्लाह जवान थियो आहे, जनाब अब्दुल्लाह जे रिश्ते जे लाइ खोड़ औरतूं आयूं। हिकिड़ी औरत जो नालो हरबा है, भी औरत जो नालो नवा है। रब कायनात पंहिंजे महबूब मोहम्मद अमीर जे अमर जे लाइ न हरबा खे चूंडियो न नवा खे चूंडियो, अमर आमिना खे चूंडियो। हरबा माना जंग वारी, नवा माना बदशिकिल, आमिना माना अमन वारी। मदीने जो साईं भी अमन वारो, मदीने जो साईं भी सलामती वारो। रब कायनात जेका पंहिंजे महबूब मोहम्मद अमीर खे अमर ॾिनी हा भी अमन ऐं सलामती वारी। ॿार ॼमंदो आहे नालो रखबो आहे, ॿार ॼमंदो आहे ताईअ जी ॻोल्हा कबी आहे। मां सदके वञा हुज़ूर जी इज़त ता, अज़मत ता, शान ता, रुतबे ता, मर्तबे ता, मकाम ता। मदीने जे मीर जे ताईअ जी चूंड भी अल्लाह पाण कई, त मदीने जे मीर जो नालो भी अल्लाह पाण। सय्यिद कायनात सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो नालो ज़मीन ते मोहम्मद, आसमानन ते अहमद, तौरात में मोहम्मद, इंजील में अहमद। अल्लाह अकबर। मुझे साईं फरमा अना मोहम्मद, अना अहमद, अना माही, अना हाशिर, अना आकिब। और कमा काल नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। मदीने जे साईं फरमायो मां मोहम्मद हां। मोहम्मद उनके चइबो आहे जंहिंजी तारीफ़ जनाब जिब्रील करे, जंहिंजी तारीफ़ जनाब मीकाईल करे, जंहिंजी तारीफ़ जनाब इसराफील करे, जंहिंजी तारीफ़ जनाब इज़राईल करे, जंहिंजी तारीफ़ जनाब आदम करे, जंहिंजी तारीफ़ जनाब नूह करे, जंहिंजी तारीफ़ जनाब दाऊद करे, जंहिंजी तारीफ़ जनाब याकूब करे, जंहिंजी तारीफ़ जनाब अय्यूब करे, जंहिंजी तारीफ़ जनाब मूसा करे, जंहिंजी तारीफ़ जनाब ईसा करे, जंहिंजी तारीफ़ जनाब इब्राहिम करे, जंहिंजी तारीफ़ जनाब इस्माईल करे। मोहम्मद उनके चइबो आहे सब फरिश्ता तारीफ़ कन, सब नबी तारीफ़ कन, सब सहाबी तारीफ़ कन, सब गौस खुतब अब्दाल तारीफ़ कन। मोहम्मद उनके चइबो आहे सॼो जहान सॼो जग त उन जी तारीफ़ करे, पर खुद खालिक अकबर भी उन जी तारीफ़ करे। सब जो मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, ॾाढा जो सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। मोहम्मद माना साराहिया, ऐं अहमद माना सब खां वधीक अल्लाह जी हम्दो सना बयान करण वारो। अहमद माना सब का वधीक अल्लाह जी तारीफ बयान करण वारो। जॾहिं मदीने जो मीर मेराज ते वयो, अल्लाह सभी नबी चन खे मेराज करायो, पर फर्श ते मदीने जे मीर खे रब मेराज करायो अर्श ते।
सभिनी नबी जन के मेराज थियो फर्श ते, हुजूर के मेराज थियो अर्श ते। सभिनी नबी जन के मेराज थियो इम्तिहान जी सूरत में, मदीने जे मीर के मेराज थियो इनाम जी सूरत में। जनाब आदम के मेराज अरफात में थियो, जनाब नूह के मेराज पेड़े में थियो। तवज्जो माने कर, जनाब याकूब के मेराज बच्चे यूसुफ के जुदाई में थियो, जनाब यूसुफ के मेराज मिस्र के कैद खाने में थियो, जनाब यूनुस के मेराज मच्छी के पेट में थियो, जनाब मूसा के मेराज नील छोलन में थियो, जनाब ईसा के मेराज फाही के फंदे ते थियो, जनाब इब्राहिम के मेराज बाह के आड़ाह में थियो, जनाब इस्माइल के मेराज छुरी के हेठा थियो। मदीने जे मीर के रब मेराज अर्शन ते करायो। ॾाढा चवनो सुभान अल्लाह, अल्लाह अकबर। मदीने जे मीर जो नालो अल्लाह पाण रखियो। जॾहिं संजन जी विलादत थी, तवज्जो मां ॾेखां सजीदे काइनात सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे दाईअ जी चूंड अल्लाह पाण कई। दाईअ खे जेको कबीलो मिलो उन कबीले जी चूंड भी अल्लाह पाण कई। दाईअ जो कबीलो है बनु साद। बनु साद जी माना नेक बख्त, साद जी माना भलारो। मदीने जो साईं भी नेक बख्त। अल्लाह जेको कबीलो मदीने जे साईं जे दाईअ जे लाइ चूंडियो वो नेक बख्तन जो कबीलो हो। जॾहिं मदीने जे साईं जी विलादत थी, तवज्जो माने कर, जॾहिं मदीने जे मीर जी विलादत थी, दायूं आयूं सवाल क्यों बाड़ो आहे, जवाब मिलियो आहे। सवाल क्यों बाड़ो ॾींदो, जवाब मिलियो बिल्कुलु ॾींदोसीं। सवाल क्यों अबो छा कंदो आहे, जवाब मिलियो अबो जहान छॾे वियो आहे। दायूं हली वयूं, ॼण हीअं चवण लॻियूं इन घर मां छा मिलंदो जंहिंजो बाबो ई कोन्हे, बस सदके वञा। अम्मा हलीमा जे पख्तन था, अम्मा हलीमा साण आई। सवाल चई बाड़ो आहे, जवाब मिलियो आहे। सवाल चई बाड़ो ॾींदो, जवाब मिलियो बिल्कुलु ॾींदोसीं। सवाल चई अबो छा कंदो आहे, जवाब मिलियो अबो जहान छॾे वियो आहे। अम्मा हलीमा चयो इन नींगर जी ज़ियारत करायो, इन शहज़ादे जी ज़ियारत करायो। अल्लाह अकबर। अम्मा हलीमा साण सय्यदे काइनात सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे चेहरे जी ज़ियारत कई। बाहर निकती दरवाजे ते मुड़स बीठो हो। अम्मा हलीमा के चई हलीमा कुछ मिलियो? अम्मा हलीमा चयो कुछ न सब कुछ मिलियो। मुड़स समझदार हो, चवण लगो यतीम छा? अम्मा हलीमा चयो यतीम ना है दुर्रे यतीम। दुर उन मोती खे चइबो आहे जंहिं जहिड़ो मोती सॼी काइनात में न हुजे। छो त मदीने जे मीर जहिड़ो न को ॼायो आहे, न को वरी को क़यामत जे सुबुह ताईं ॼमणो आहे। मदीने जे मीर जे दाईअ जो नालो आहे हलीमा। हलीमा जी माना बुर्दबार। हलीमा जी माना छा है? बुर्दबार। मदीने जो मीर भी बुर्दबार। रब्बे काइनात जेका पंहिंजे महबूब मोहम्मद मीर जे लाइ दाई चूंडी उहा भी बुर्दबार। बार जॾहिं जवान थींदो आहे उनखे शादी कराइबी आहे। मदीने जे मीर जे घरवारनि जी चूंड भी अल्लाह पाण कई। त मदीने जे मीर जे फर्ज़ंदनि जी चूंड भी अल्लाह पाण कई। त मदीने जे मीर जे न्याणियुनि जी चूंड भी अल्लाह पाण। सय्यद काइनात सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो घरवारियो रब्बे काइनात कुरान मुक़द्दस में फरमायो अन्नबिय्यु औला बिल मुमिनीन मिन अनफुसिहिम। ॾाढा चओ सुभान अल्लाह। अन्नबिय्यु औला बिल मुमिनीन मिन अनफुसिहिम व अज़वाजुहु उम्महातुहुम। रब्बे काइनात फरमायो ओ दुनिया जा इंसानो मुझे महबूब मोहम्मद अरबी जो तवाजे मथा तवाजे जिंदन ऐं जानन खां भी वधीक हक़ आहे। ऐं मुझे पाक मोहम्मद अमीर जो घरवारियूं तवाजूं अमड़ियूं आहिनि। मुझे साईं जी हिकड़ी घरवारी जो नालो खदीजा है। तवज्जो माने कर खत्म थो क्या। मुझे साईं जी हिकड़ी घरवारी जो नालो खदीजा है। खदीजा जी माना हाजिन जो खिदमत करण वारी। मदीने जो साईं सजी दुनिया जी खिदमत करण वारो घरवारी मिली आ। हाजिन जो खिदमत करण वारी हिकड़ी घरवारी जो नालो आयशा है। आयशा माना जिंदा रहण वारी। मदीने जो मीर भी जिंदा रहण वारो घरवारी मिली आ, उहा भी जिंदा
रहण वारी मुझे साईं जी हिकड़ी घरवा जो नालो सफिया है सफिया माना मुंतखब थियल मदीने जो मीर बे मुंतखब थियल घरवारी मिली आ उहा बे मुंतखब थियल मुझे साईं जी हिकड़ी घरवा जो नालो हफ्सा है हफ्सा माना रात जो क़याम करण वारी रात जो थी करे रब के बाडण वारी मदीने जो मीर बे रात जो थी करे रब के बाडण वारो घरवारी मिली आ रात जो थी करे रब के बाडण वारी मुझे साईं जी हिकड़ी घरवा जो नालो उम्मे सलमा है सलमा माना सलामती वारी मदीने जो मीर भी सलामती वारो घरवारी मिली आ उहा भी सलामती वाली मुझे साईं जी हिकड़ी घरवा जो नालो उम्मे हबीबा है हबीबा माना प्यार करण वारी मुझो मिठो मोहम्मद मीर भी प्यार करण वारो घरवारी मिली आ उहा भी प्यार करण वारी हिकड़ी घरवा जो नालो आहे ज़ैनब ज़ैनब माना इस्तगफार करण वारी मुझो मिठो मोहम्मद अरबी बे इस्तगफार करण वारो घरवारी मिली आ उहा भी इस्तगफार करण वारी मुझे साईं जी हिकड़ी घरवा जो नालो आहे जुवेरिया माना पाड़े वारन जो ख्याल करण वारी मुझो मिठो मोहम्मद अरबी दुनिया जो ख्याल करण वारो घरवारी मिली आ पाड़े वारन जो ख्याल करण वारी मां सदके वञा हुजूर जो इज्जत अजमत शान ता रुतबे ता मुझे साईं जे हिकड़े बच्चे जो नालो कासिम आ मुझे साईं फरमायो इन्नमा अना कासिमुन वल्लाहु युती मुझे साईं फरमायो मां मोहम्मद अरबी भी कासिम हां कासिम माना तक़सीम कंदड़ मुझो मिठो मोहम्मद मीर भी तक़सीम कंदड़ बच्चो मिलियो वो भी तक़सीम कंदड़ मुझे साईं जे हिकड़े बच्चे जो नालो तय्यब ऐं ताहिरा तय्यब जी माना भी पाक आ ताहिर जी माना भी पाक आ मुझो मिठो मोहम्मद भी पाक बच्चो मिलियो वो भी पाक मुझे साईं जे हिकड़े बच्चे जो नालो इब्राहिम आ इब्राहिम माना बुजुर्गी वारो मुझो मिठो मोहम्मद मीर भी बुजुर्गी वारो बच्चो मिलियो आ वो भी बुजुर्गी वारो मुझे साईं जूं चार न्याणियों मुझे साईं जी हिकड़ी न्याणी जो नालो ज़ैनब ज़ैनब माना इस्तगफार करण वारी मुझो मिठो मोहम्मद मीर भी इस्तगफार करण वारो न्याणी मिली आ उहा भी इस्तगफार करण वारी मुझे साईं जे हिकड़ी न्याणी जो नालो आहे रुकैया रुकैया माना मुर्स जी खिदमत करण वारी मुझो मिठो मोहम्मद मीर दुनिया जी खिदमत करण वारो न्याणी मिली आ मुर्स जी खिदमत करण वारी मुझे साईं जे हिकड़ी न्याणी जो नालो ना है उम्मे कुलसूम कुलसूम माना बच्चन जी तरबियत करण वारी बारन जी तरबियत करण वारी मुझो मिठो मोहम्मद मीर सजी दुनिया जी तरबियत करण वारो न्याणी मिली आ वा बच्चन जी तरबियत करण वारी मुझे साईं जी नठी न्याणी चौथो नंबर न्याणी जन्नत जे औरतुन जी सरदार उन जो नालो आहे फातिमा फातिमा जी माना दोज़ख खां आजाद फातिमा जी माना जहन्नम खां आजाद मुझो मिठो मोहम्मद अरबी भी दोज़ख खां आजाद न्याणी मिली हा भी दोज़ख खां आजाद नारे तकबीर शान अहले बैत नारे तकबीर मुझे मुहतरम दोस्तों जी असांजी स्टेज ते शीरीन ज़बान फसीहुल लिसान हज़रत मौलाना साईं सैयद हबीबुल्लाह शाह साहब जन स्टेज ते मौजूद हैं इंशाअल्लाह उन्हनि जो तफ़सीली खिताब थींदो मूंसां गॾु हिकिड़ो नात ख़ान आयल आहे जनाब फ़कीर सईद अहमद सोलंकी साहब इंशाअल्लाह तव्हांखे मौलूद ॿुधाईंदो चोट जो।